अवांजी समातुन ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। थिया रसीला रहमान असीं सगर सूहे जे आयूं तिनीअ खे वाधायूं विसाल जूं। भलारे भिटदणी जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि मिड़ी महिरबाननि खे सिक भेरो सलाम शाल क़बूल पवे। 15 नवंबर 2025 छंछर जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवां जी ख़िदमत में हाज़िर आहियां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारियूं। प्रोग्राम जी शुरूआत में अव्हां लाइ इहा ई दुआ त शाल जितो हुजो सुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हां जा ख़्वाब तबीरनि सां लाव लही सघनि। नेठ 27 ऐं तरमीम बि ॿिन्ही ऐवाननि मां 2/2 जी अक्सर सां मंज़ूर थी चुकी आहे। उहा तरमीम दरअसल तरमीम दर तरमीम आहे, जंहिं मुल्क जे मथे ऐवान यात्रा जो 2 भेरा शरफ़ हासिल कयो आहे, जेको तरमीम आणण में अबहराई जो नतीजो आहे। सदर ममलकत 27 ऐं तरमीम पार्लियामेंट जे ॿिन्ही ऐवाननि मां मंज़ूर थियण खां पोइ उन ते सही करे छॾी आहे। 27 ऐं तरमीम ते पंहिंजनि ख़दशनि जो इज़हार कंदे सुप्रीम कोर्ट जे 2 जजनि जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतहर मिनल्लाह इस्तीफ़ाऊं ॾेई छॾियूं आहिनि। सदर ममलकत खे मोकिलियल पंहिंजी इस्तीफ़ा में जस्टिस मंसूर अली शाह चयो आहे त 27 ऐं तरमीम आईन पाकिस्तान ते संगीन हमिलो आहे। उन तरमीम सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान खे टुकर टुकर करे छॾियो आहे, अदलिया खे हुकूमत जे मातहत बणाए छॾियो आहे ऐं आइनी जमहूरियत खे वरी ज़रब रसाई आहे, जंहिं अदालत खां आइनी किरदारी खसे वरितो आहे। उन में रही हल्फ़ जी पासदारी मुमकिन न आहे। जस्टिस अतहर मिनल्लाह पंहिंजी इस्तीफ़ा में लिखियो आहे त उहो आइन जंहिंजी पासदारी जो मूं हल्फ़ खयो हो उहो आइन हाणे नाहे रहियो। हुकुमराननि बिना मुशावरत ऐं अॻु पोइ जाचण जे आइन में तरमीमनि खे हक़ जी माखी सम्झियो हो, पर उहो अमल हाणे सदन ॻिची में पइजंदो वञे। हिकु तरफ़ा अपोज़िशन तरफ़ां अॼु खां मुल्कगीर एहतजाज जो ऐलान कयो वियो आहे। वकील बिरादरी बि एहतजाज जो फ़ैसिलो करे चुकी आहे। सुप्रीम कोर्ट जे सीनियर जजनि तरफ़ां एहतजाज तौरु इस्तीफ़ा ॾियण सां सूरतहाल नओं रुख़ वठी रही आहे। वधीक जजनि जूं इस्तीफ़ाऊं अचण जो इम्कान पिणु रद्द नथो करे सघिजे। असां वटि इहा रिवायत रहंदी आई आहे त क़ानून साज़ी अहम फ़ैसिलनि ऐं आइनी तरमीमनि जे ड्राफ्ट क़ौमी राज़ सम्झी लिकाया वेंदा आहिनि। एतिरे क़दुरु जो पार्लियामेंट में बि उन जे मसवदे जी नक़ाब कुशाई मंज़ूरी वठणु वक़्तु कई वेंदी आहे, या वरी उन ते बहस जो मौक़ो ई न ॾिनो वेंदो आहे। हिन तरमीम सां बि इहो ई कुझु थियो आहे। हिन तरमीम ज़रिए आइन खे बिल्कुलु नए सिरे लिखियो वियो आहे, सियासी ऐं क़ानूनी निज़ाम खे बदिलायो वियो आहे। हिन भेरे उहे बि जमहूरियत जा कुल्हे कांदी थिया आहिनि जेके जमहूरियत लाइ क़ुर्बानियूं ॾियण ऐं जमहूरियत ते सभ खां वधीक ख़र्च अचण जा दावेदार रहिया आहिनि। जजनि जे इस्तीफ़ाउनि ते सोशल मीडिया ते बहस छिड़ी पियो आहे। सीनियर सहाफ़ी उमर चीमा चयो आहे त जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतहर मिनल्लाह अदलिया जा हक़ीक़ी असासा हुआ, पर जेकॾहिं उन्हनि 2 जजनि खे ठीकु करण बदिरां अदलिया जे अंदरि एहतसाबी निज़ाम ते ध्यानु ॾिनो हुजे हा त शायदि अॼोको ॾींहुं न ॾिसणो पवे हा। जेकॾहिं ख़ुदि एहतसाबी अवामी या पॉपुलर अमल हुजे हा त पोइ मीडिया बि शायदि पाण ते तनक़ीद करणु, पंहिंजा आइब ॾिसण ऐं पाण खे दुरुस्त करणु शुरू करे छॾे हा। सियासतदान मुस्तफ़ा नवाज़ खोखर चयो त जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतहर मिनल्लाह जी इस्तीफ़ा जो फ़ैसिलो हिकु दलेराणो ऐं उमेद अफ़ज़ा क़दम करार ॾिनो पियो वञे। अहिड़े दौर में जिते ज़मीर विकामण आम थी विया आहिनि, जिते आज़ादी बदिरां ग़ुलामी जा तोक़ फ़ख़ुर सां पातल आहिनि, उते उन्हनि 2 जजनि जो आइने उसूलनि जी ख़ातिर उहिदे ऐं मरातनि खे रद्द करणु यकीनन ताज़गी जी हवा जो झोको आहे। मियां दाऊद लिखियो त सुप्रीम कोर्ट जे जजनि जस्टिस सैयद मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतहर मिनल्लाह पंहिंजनि उहिदनि तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। अदालती ज़रीअनि मूजिबि लाहौर हाईकोर्ट मां बि 6 जजनि जे इम्कानी इस्तीफ़ाउनि जो ॻाल्हियूं हलनि पियूं। हीअ सूरतहाल मुल्क में अदलिया जे अंदरि हिकु नई वकील तहरीक जी शुरूआति बणिजी सघे थी। बहरहाल उहा तहरीक कामयाबु थींदी या न, उनजो फ़ैसिलो वक़्तु ऐं सियासी हालतूं ई कंदियूं।
अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो त पाण सां इंसाफ़ न कंदड़ क़ौम जी तक़दीरी महकूमी मज़लूमी आहे। शुक्रियो जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतहर मिनल्ला। तव्हां घटि में घटि इस्तीफ़ा ॾेई इहो त ॾेखारे छॾियो त इंसाफ़ जो जनाज़ो कीअं निकिरंदो आहे, न त हिते त इंसाफ़ जो कफ़न ऐं दफ़न बि ॻुझे तरीक़े सां थींदो आहे। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। हीअं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जिन सफ़र में अवां सां मुखातिब पंहिंजो मेज़बान आहियां हबीब लगारी। जीअं तव्हीं चङी रीति ॼाणो था त असीं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां अवां जी ख़िदमत में उहे प्रोग्राम पेश कंदा आहियूं जिन में सचाई जा सॾ हूंदा आहिनि, जिन में तारीख़ जा अमल वर्क हूंदा आहिनि। असीं चाहियूं था हीउ सफ़र सफलता माणे, जंहिं लाइ असांखे अवां जे साथ ऐं सहकार जी ज़रूरत आहे। अचो हिन सफ़र में असां सां हमक़दम बणिजो। हारियुनि जो जियापो ॾाढो ॾुखियो थींदो पियो वञे, छो त हाणे ज़राइत पाइदार रही कान्हे। सवाल इहो आहे त ज़राइत कीअं पाइदार थिए ऐं हारियुनि जो जियापो कीअं मुमकिन थी सघे थो। इन बाबति ख़ूबसूरत लेखक हाकिम गुल जी चूंड लिखणी मां चूंड वर्क अवां जे समातनि जी नज़र करियूं था। दुनिया तब्दील थी चुकी आहे ऐं ईंदड़ वक़्त में अञा बि वधीक तेज़ी सां तब्दील थींदी, जॾहिं त उन तब्दीली जो फ़ाइदो रुॻो सरमाएदार तबिके खे पवंदो, छाकाणि त दुनिया जे समूरे वायुमंडल खे तब्दील करण जा साइंसी हथियार उन्हनि जे हथ में आहिनि ऐं हुननि जे लाइ का बि नई शइ मुतारिफ़ कराइण हाणोके दौर में को ॾुखियो कमु न आहे रहियो। पर उन तेज़ी सां ईंदड़ तब्दीली में सभ खां वधीक नुक़सानु मज़दूर ऐं हारी खे थी रहियो आहे, जंहिं सबबु हू लाचारी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। हिन वक़्तु पूरी दुनिया में मौसम जी तब्दीली जो तमामु वॾो मसइलो आहे। उन सबबु ई ज़मीनी ज़लज़लनि, बरसातनि ऐं तूफ़ान ज़रिए केतिरा ई नुक़सान बि थी रहिया आहिनि, जॾहिं त उन्हनि नुक़साननि खे दुनिया जा उहे सभई अमीर मुल्क बर्दाश्त करण जी सघ बि रखनि था। पर पाकिस्तान जहिड़ा ज़राई ऐं कर्ज़ ते जीअंदड़ मुल्क हथरादू आफ़तनि या कुदरती आफ़तनि खे बर्दाश्त रखण जी ताक़त नथा रखनि। उहो ई सबबु आहे जो पाकिस्तान ज़राई मुल्क हुजण करे बाक़ी मुल्कनि खां वधीक नुक़सानु खणंदो आहे। उन नुक़सान में सभ खां वधीक भोॻींदड़ हारी हूंदो आहे, छाकाणि त पाकिस्तान में अक्सर आफ़तूं बरसाति ऐं ॿोड़ जी सूरत में हूंदियूं आहिनि, जंहिंजे नतीजे में हारी जी कुल महिनत ख़तमु थी वेंदी आहे ऐं हारी बेयारो मददगार बणिजी वेंदो आहे। अॻे हारी कुदरती शयुनि जी ताक़त जहिड़ोकि जानवरनि जो वथाण, पंहिंजे देसी ॿिज ऐं पंहिंजे देसी स्प्रे वग़ैरह सां फसल पोखींदो हो, जेके फसल लाइ न सिर्फ़ु ख़ालिस हूंदा हुआ पर ज़मीन लाइ बि ताक़तवर साबित थींदा हुआ, जंहिं सबबु हारी जो कंहिं बि क़िस्म जो न ख़र्च थींदो हो, न ई हूअ हाणोकी परेशानी जा परेशान रहंदो हो। आगाटे ज़माने में पाइदार पोखी करण जा केतिरा ई फ़ाइदा हूंदा हुआ, छाकाणि त माण्हू जेका बि ख़ुराक इस्तेमालु कंदो हो त उहा ज़हर खां पाक ख़ुराक हूंदी हुई, जंहिं सबबु माण्हू सिहतमंद बि हूंदो हो त बीमारी खां बि घणे भाङे बचियलु हूंदो हो। उन जी भेट में अॼोके वक़्त में ॾिसंदासीं त ज़राइत में हर उन ज़हर जो इस्तेमालु कयो वञे थो जेका ज़हर इंसान जी सिहत लाइ तमामु घणी हानिकार आहे। उन हाञे में सरमाएदार त ख़ुशि आहे, पर हारी मज़दूर तबिके खे सख़्तु मुश्किलातुनि मां गुज़रणो पवे थो, छो त सरमाएदार खे पंहिंजी प्रोडक्शन खे हाथी ॾियणी हुई ऐं उहो ई उन्हनि जो तरजीही मुफ़ाद हो, जंहिंमें सरमाएदार मुकमिल तौर ते कामयाबु वियो आहे। विरहाङे खां वठी पाकिस्तान में जेका बि हुकूमत रही आहे, 1957 में जॾहिं अमेरिका जी सरकारी सेनेट में सेनेटर हमफरी पंहिंजी तक़रीर में इहो वाज़े तौरु चयो त जेकॾहिं अव्हां खे सॼी दुनिया ते कंट्रोल करिणो आहे त उन्हनि जी ख़ुराक ते कब्ज़ो करणो पवंदो, छाकाणि त असांजे जियापे जो सभ खां अहम हिसो संदसि ख़ुराक आहे। उन तक़रीर बाद जॾहिं ठीकु 1960 में सदर अयूब जी हुकूमत आई त सभ खां पहिरियां हुन पाकिस्तान में हारियुनि लाइ सब्ज़ इनकलाब जी पॉलिसी मुतारिफ़ कराई, जंहिंमें हारियुनि खे लालच जे जार में फासाइण जी हिकिड़ी पूरी मनसूबाबंदी थियल हुई, जंहिंमें हू कामयाबु वियो। उन पॉलिसी अंदरि चयो वियो त हारी जी पैदावार घटि पई थिए, तंहिं करे उन जे वाधारे लाइ खेनि हाइब्रिड ॿिज ऐं यूरिया मुफ़्त में ॾिनो वेंदो।
हिन मशीनी ज़रायत खे पिणु तरजीह ॾिनी छाकाणि त उहे सभई शयूं सरमाएदार जो हुयूं। सदर अयूब जे उन ऐलान पॉलिसी खां पोइ केतिरनि ई हारियुनि मुफ़्त में यूरिया वठण खां बि इनकार कयो। जंहिंखां पोइ संसा हुकूमत में इहो फ़ैसिलो कयो वियो त हेलीकॉप्टर ज़रिए ज़मीननि में यूरिया भाण छटिणो आहे, जंहिंजो सबबु रुॻो इहो हो त ज़मीननि खे आदी कयो वञे जीअं अॻिते हली उहो ज़हर अहम बणिजी वञे, हारी मुहताज थी वञनि। अयूब जी उन कामयाब हिकमत अमली खां पोइ होरियां पाकिस्तान जो हारी मफ़रूज थींदो वियो ऐं हू लालच जे बुनियाद ते पंहिंजे हलायल हरबनि ते कामयाबु वियो। जानवरनि जे बदिरां ट्रैक्टर, थ्रेशर, वथाण जे भाण बदिरां यूरिया ऐं DAP, जॾहिं त पंहिंजनि ॿिजनि बदिरां हाइब्रिड ॿिज जो जार विछाए वियो ऐं आख़िर में नतीजो इहो निकितो जो हारी कंपनियुनि जा मुहताज थी विया ऐं पंहिंजा जानवर खपाए छॾिया, उनजो भाण ख़तमु थी वियो ऐं ईअं ई पंहिंजे देसी ॿिजनि जो बि ख़ात्मो अची वियो। हिन वक़्तु हुकूमत सरमाएदार जे मुकमिल तरफ़दारी तरफ़ आहे, पर जेकॾहिं अॼु गाह गाहिण लाइ जानवर नाहे त फसल जो हथ सां लाबारो करणु त हारी जो इख़्तियार आहे। जेकॾहिं कंपनी जे ॿिज खां आज़ादी माणणु चाहियो था त हारी वटि पंहिंजा देसी ॿिज ठाहिण ऐं बचाइण जो इख़्तियार त आहे। कुझु सालनि खां पोइ DAP, यूरिया ऐं ज़हर सबबु ज़मीनूं बंजर बणिजी वेंदियूं। तंहिं करे हर हाल में सरमाएदार खे शिकस्त ॾियण लाइ पंहिंजा पाइदार या देसी ॿिज ठाहे पंहिंजे जियापे खे बहाल करणु हारी जी अवलिन तरजीह हुजणु घुरिजे, छाकाणि त हारी जो जियापो पाइदार ज़रायत में ई आहे। तंहिं करे हारी खे जेकॾहिं बाक़ी बचियल ज़िंदगी खे ख़ुशहाल ऐं सिहतमंद रखिणो आहे त उनखे पंहिंजा देसी ॿिज ठाहिण ऐं बचाइण सां गॾु ज़हर खां पाक ज़रायत ते अमल करणो पवंदो। ॿी सूरत में ईंदड़ कुझु ई सालनि अंदरि हूअ पंहिंजो सभु कुझु वञाए वेंदो ऐं पोइ अॼु खां बि वधीक मुहताजी वारी ज़िंदगी गुज़ारींदो, जेको कंहिं बि सूरत में सुठो अमल न हूंदो। हीअ असीं अव्हांजी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं ख़ूबसूरत लेखक हाकिम गुल जो लिखियल लेख। अवांजी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। पाकिस्तान जे वजूद में अचण खां वठी हिन वक़्त ताईं हिन मुल्क रुॻो बहराननि खे पियो मुंहुं ॾिनो आहे। बहराननि जे 78 सालनि में सच त इहो आहे जो हिन मुल्क जे माण्हुनि जी हालत बि अजीब रही आहे। इन समूरी सूरतहाल ते ख़ूबसूरत लेखक नदीम अख्तर पंहिंजे ख़ूबसूरत लेख में लिखे थो, 14 अगस्त 1947 खां थोरो अॻु क़ाइद अज़म खे अॻी अंदाज़ो थी वियो हो त जेके मुस्लमान अक्सरियती सूबा पाकिस्तान जोड़ण वारा आहिनि से तकिड़ो कंहिं बुनियादी आइन जे ख़ाके ते मुतफ़िक़ नथा थी सघनि। तंहिं करे हुन सभ खां अहम मामले खे मुस्तक़बिल ते छॾण जो फ़ैसिलो कयो। हिन फ़ैसिले जा 2 ख़तरनाक नतीजा निर्वार थिया। पहिरियों त आइन जे इब्तिदाई ख़ाके जी गैर मौजूदगी सबबु आइन साज़ी जो अमल फ़ौरी तौरु शुरू न थी सघियो। ॿियो त मर्कज़ ऐं सूबनि जे विच में इम्कानी तकरारनि जे हल लाइ बि को रहनुमा उसूल मौजूदु न हो। अहिड़ी तरह हिकु सियासी ख़िलाफ़ पैदा थियो जंहिंखे क़ाइद अज़म ब्यूरोक्रेसी जी मदद सां भरण जी कोशिशि कई। ब्यूरोक्रेसी हिन मौक़े के अहम सम्झो ऐं ताक़तवर मर्कज़ जे नज़रिए जी आड़ में सॼे मुल्क जे इंतिज़ामी सियासी निज़ाम ते कंट्रोल पाण संभाले वरितो। संदसी सलाह ते 22 अगस्त 1948 ते उत्तर ओभर सरहदी सूबो ख़ैबर पख्तूनख्वा जी सूबाई असेंबली टोड़णी पई। हीउ क़दम पाकिस्तान ठाहींदड़ 5 इकाइनि लाइ खुलियल पैगाम हो त नई रियासत ते मज़बूत मर्कज़ जी गिरफ़्त हूंदी ऐं उनखे लोही हथनि सां हलाइबो। पाकिस्तान ठाहिण बैदि उन तारीख़ी साबित शुदा उसूल खां इनहराफ़ कयो वियो त घण क़ौमी ऐं घण लसानी रियासतनि जी बका ऐं इस्तेहकाम लाइ वफ़ाक़ी पार्लियामानी जमहूरियत लाज़मी हूंदी आहे। हिन उसूल खां इनहराफ़ी जो नतीजो इहो निकितो त मुल्क में फ़ौरी सियासी बहरान जनम वरितो ऐं ॿिनि मुतज़ाद सियासी नज़रियनि में शदीद मुहाज़ाराई शुरू थी। हिकु नज़रिए मूजिबि मुकमिल सूबाई ख़ुदि मुख़्तियारी सां वफ़ाक़ी इकाइनि ऐं मर्कज़ में वेझड़ाइप वधंदी ऐं वफ़ाक़ मज़बूत थींदो। ॿिए नज़रिए मूजिबि इंतिहाई मज़बूत मर्कज़ी पाकिस्तान जी सलामती, इस्तेहकाम ऐं तरक़ी लाइ ज़रूरी हो। मशरक़ी पाकिस्तान सियासी बाशऊरी में मग़रबी पाकिस्तान खां घणो अॻिते हो। तंहिं करे हिन ताक़तवर मर्कज़ जे नज़रिए जी सख़्तु मुखालफ़त कई। 1948 में हुन उर्दू सां गॾु बंगाली खे क़ौमी ज़ुबान जो दर्जो ॾियण जो मुतालबो कयो।
जेको सख़्ती सां रद्द कयो वियो। बंगाली ॿोली जे हक़ में वॾी तहरीक हली जेका 21 फरवरी 1952 ते उन वक़्तु ओज ते पहुती जॾहिं पुलिस पुरमन मुज़ाहिरीन ते गोलियूं हलायूं ऐं नौजवान शहीद थिया। आख़िरकार 1956 में हुकूमत बंगाली खे क़ौमी ज़ुबान तौरु मञियो, पर उन वक़्त ताईं घणो कुझु बिगड़ी चुको हो। साॻे साल नुमाइंदगी में बराबरी जो कानून मढ़ियो वियो, जॾहिं त उन वक़्तु मशरक़ी पाकिस्तान जी आबादी 56% ऐं मग़रबी पाकिस्तान जी 44% हुई। मशरक़ी पाकिस्तान खे फितरी तौरु वधीक सीटूं मिलणियूं हुयूं, पर हुन कानून ज़रिए ॿिन्ही लाइ बराबरि सीटूं यानी 150+150 मुक़ररु कयूं वियूं, जेको उन्हनि बंगाली ॻाल्हाईंदड़ पाकिस्तान जे वतन दोस्ती ते शक करणु बराबरि हो, जेके तहरीक पाकिस्तान जो अॻुवान दस्तूर रहिया हुआ। फ़ैसिलो कंदड़ क़ुवतनि फ़क़्ति मशरक़ी पाकिस्तान खे हेठि रखण ते ई न रोकियो, पर मग़रबी पाकिस्तान जे नंढनि सूबनि ॾांहुं बि ध्यानु रखियो। मग़रबी पाकिस्तान खे वन यूनिट जी सूरत में हिकु इकाई बणायो वियो ऐं लाहौर खे दारुल हुकूमत बणायो वियो। हिन अमल सां नंढनि सूबनि में शदीद कावड़ पखिड़िजी वई। उहे सूबा पाकिस्तान खां अॻु बि मौजूदु हुआ। उन जे क़ौमी सक़ाफ़ती ऐं सियासी सुञाणप तारीख़ी हक़ीक़त हुई। पाकिस्तान ठाहींदड़ सूबनि जे वहम में बि न हो त नए मुल्क में उन जूं तारीख़ी सुञाणपूं किराए छॾिबियूं। तंहिं करे सिंध सरहद ऐं बलूचिस्तान में वन यूनिट ख़िलाफ़ तहरीकनि खे वॾी अवामी हिमायत मिली। मज़ाहिमती अदब, नावल, गीत ऐं तराना तख़लीक़ थिया। हज़ारे सियासी कारकुननि क़ैद, तशदुद ऐं शहादत जूं तकलीफ़ूं बर्दाश्त कयूं। आख़िरकार डिघी जदोजहद कामयाबु थी। जुलाई 1970 में वन यूनिट टुटो, सूबाई हैसियत बहाल थी ऐं मुल्क जी आज़ादी खां 25 साल पोइ पहिरियों भेरो बालिग़ रायदही जे बुनियाद ते चूंडूं थियूं। 1970 जे चूंडनि में अवामी लीग खे अक्सरियत मिली, पर इक़्तिदार चूंडियल पार्लियामेंट हवाले न कयो वियो। अवाम जे मैंडेट खे लताड़ण ख़िलाफ़ मशरक़ी पाकिस्तान में शदीद रद्द अमल पैदा थियो, जंहिंखे ताक़त सां दॿायो वियो ऐं नतीजे में 1971 में बांग्लादेश वजूद में आयो ऐं अक्सरियत अक़लियत खां आज़ादी हासिल कई। 1973 में बाक़ी बचियल पाकिस्तान में आइन ठाहियो वियो, जंहिंखे रुगो 4 साल बाद जनरल ज़ियाउल हक़ 4 जुलाई 1977 ते मुअतल करे छॾियो। 90 खां वधीक मनमानी तब्दीलियूं कयूं वियूं। 4 अप्रैल 1979 ते आइन ठाहींदड़ वज़ीर अज़म खे फाही ॾिनी वई। ज़िया 17 अगस्त 1988 ते दुनिया मां गुज़ारे वियो। पोइ 10 साल कमज़ोर सिविल हुकूमतूं आयूं। 1999 में जनरल परवेज़ मुशर्रफ आइन मुअतल करे इक़्तिदार संभालियो ऐं अदलिया जी इजाज़त सां 37 तरमीमूं कयूं। 2007 में खेसि वञिणो पियो। 2026 में सियासी पार्टियुनि मिसाक़ जमहूरियत ते दस्तख़त कया, पर 27 दिसंबर 2007 ते बेनज़ीर भुट्टो शहीद थी वई। 2008 में पीपल्स पार्टी इक़्तिदार में आई। गिलानी वज़ीर अज़म बणियो, पर अदालत खे हटाए छॾियो। पोइ राजा परवेज़ अशरफ आयो। मुल्क जी तारीख़ में पहिरियों भेरो हिकु चूंडियल पार्लियामेंट पंहिंजो मुदो पूरो कयो। 2010 में 18 तरमीम ज़रिए सूबनि खे वसीअ इख़्तियार मिलिया। पोइ 2013 में नवाज़ शरीफ़ आयो। 2017 में खेसि हटायो वियो। 2018 में इमरान ख़ान आयो ऐं 10 अप्रैल 2022 ते हलियो वियो। असां वटि कंहिं बि वज़ीर अज़म खे पंहिंजो मुदो पूरो करणु न ॾिनो वियो, पर 4 फ़ौजी आमिर 38 साल सिधी रीत हुकूमत कंदा रहिया। 1947 खां शुरू थियल सियासी बहरान 2025 जे नवंबर में बि 27 तरमीम बावजूदु ख़तमु नाहे थियो, जंहिंजो सबूत बिलावल भुट्टो जो पार्लियामेंट में इहो ऐलान आहे त दुनिया जी का बि ताक़त 18 तरमीम ख़तमु नथी करे सघे। तारीख़ साबित कयो आहे त अवाम अणपढ़ियल ज़रूरु थी सघे थो, पर जाहिल कॾहिं बि न आहे। उहे हज़ारे सालनि जे गॾियल शऊर में हिकु अणटूट दानिश जा मालिक आहिनि। तंहिं करे संदन राय ऐं चूंडियल पार्लियामेंट सां टकराव कॾहिं बि फ़ाइदेमंद न आहे। जिन मुल्कनि अवामी दानिश ऐं जमहूरियत जो एतिराम कयो, उहे अॼु तरक़ी याफ़्ता आहिनि। जिन उन खां मुंहुं मोड़ियो, से बहराननि ऐं खाना जंगियुनि जो शिकार थिया। 78 सालनि खां बहरान असांजो पीछो नाहे छॾियो, पर असांजी हालत बि अजीब आहे। न तारीख़ मां सिखूं था, न पंहिंजे तजुर्बे मां। हीअ असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नदीम अख़्तर जो ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। इहो बि केॾो अलमियो आहे जो
मज़दूरी लाइ वियल मज़दूर बलूचिस्तान में बांदी बणिजी विया आहिनि। मज़दूरनि जे अगवा वारे मामले ते हबीब भुट्टो लिखे थो, बलूचिस्तान जे हालतुनि में ताज़ो वधंदड़ तकरार ऐं तशदुद न सिर्फ़ बलूचिस्तान जे अमन लाइ ख़तरो बणियो आहे, पर उन जा असर सॼे ख़िते ख़ासि तौर ते सिंध ते बि पिया आहिनि। जेके ख़बरूं अची रहियूं आहिनि त सिंधी मज़दूरनि खे बलूचिस्तान में अगवा कयो पियो वञे, कुझु पोरितनि खे बेदर्दी सां क़त्ल कयो वियो आहे। इहे ख़बरूं हर बाशऊर दिलि खे ज़ख़्मी करे रहियूं आहिनि। हीअ अमल न रुॻो हिकु ज़ुल्म आहे, पर सिंधी ऐं बलूच अवाम जे विच में सदियुनि खां क़ाइमु भाइपी ते बि हिकु संगीन हमिलो आहे। सिंध ऐं बलूचिस्तान जो रिश्तो रुॻो पाड़ेसरी इलाइक़नि जो न आहे, पर रत, तहज़ीब, ॿोली, मौसीक़ी ऐं महिमान नवाज़ी जे रूह में जुड़ियल आहे। बलोच जॾहिं बि रोज़गार या माल मवेशी सां गॾु सिंध में ईंदा आहिनि, सिंध जा माण्हू खेनि पंहिंजनि भाइरनि वांगुरु भलीकार कंदा आहिनि। सिंध जा शहर, ॻोठ, ज़मीनूं ऐं बाज़ारूं बलूचनि लाइ हमेशह महफ़ूज़ ऐं मुहबत भरियूं रहियूं आहिनि। इहो रिश्तो कंहिं सियासत या हुकूमत जी पैदावार न आहे, पर माण्हुनि जे विच में मुहबत ऐं एतमाद जी फितरी ज़ंजीर आहे। बदकिस्मती सां कुझु ॾींहंनि खां जेके वाक़िया बलूचिस्तान में सिंधी मज़दूरनि ख़िलाफ़ थी रहिया आहिनि, उहे कंहिं बि सूरत में बलोच अवाम जी सुञाणप सां लाॻापियल नथा थी सघनि। इहे अमल ज़ाहिरी तौरु शायदि कुझु माण्हुनि जा हथ लॻनि, पर हक़ीक़त में उन जे पोयां अहिड़ियूं क़ुवतूं आहिनि जेके हमेशह सिंध ऐं बलूचिस्तान जे इतिहाद खां डिॼंदियूं रहियूं आहिनि। उहे ई क़ुवतूं आहिनि जेके चाहिनि थियूं त सिंधी ऐं बलोच हिक ॿिए खां परे थी वञनि, हिक ॿिए ते शक कनि ऐं पोइ हिक ॿिए ख़िलाफ़ु नफ़रत जी बाहि में सड़ंदा रहनि। इहे वाक़िया न रुॻो सियासी नुक़सान जो सबबु बणिजनि था, पर इंसानी सतह ते बि तबाही आणनि था। हिकु मज़दूर जेको घर खां रोज़ी लाइ निकितो, जेकॾहिं नफ़रत जी बाहि में सड़ी वञे थो त उन सां गॾु पूरी इंसानियत ज़ख़्मी थिए थी। बलूचिस्तान हमेशह ज़ुल्म, वसीलनि जी फुरलुट ऐं हक़नि जी महरूमी ख़िलाफ़ु आवाज़ उथारियो आहे, पर जॾहिं बेगुनाह सिंधी मज़दूरनि खे निशानो बणायो वञे थो, तॾहिं उहा जदोजहद पंहिंजी इख़लाक़ी साख वञाए वेंदी आहे। बलूचिस्तान जो हक़ीक़ी मक़सदु इंसाफ़, बराबरी ऐं ख़ुदि इख़्तियारी ते ॿधलु आहे, पर जेकॾहिं आम मज़दूरनि जो रत वहाइणु शुरू थी वञे त उहा जदोजहद नफ़रत जी सियासत में तब्दील थी वेंदी। इहो ई सबबु आहे जो बाशऊर बलोच अॻुवाण ऐं अदीब पाण बि हिन सूरतहाल ते ॻणती ज़ाहिर करे रहिया आहिनि, छो त खेनि ख़बर आहे त अहिड़ा अमल बलोच अवाम जी जदोजहद खे कमज़ोर कनि था, मज़बूत न। हीउ वक़्तु हिक ॿिए ते इल्ज़ाम लॻाइण जो न, पर हिक ॿिए खे सम्झण ऐं ॻाल्हाइण जो आहे। सिंधी ऐं बलोच अवाम खे यादि रखणु घुरिजे त असांजा दुश्मन साॻिया आहिनि, उहे जेके असांजे वसीलनि ते कब्ज़ो करणु, असांखां ज़मीनूं खसण ऐं असांजे इतिहाद खे टोड़णु चाहिनि था। असांखे गॾिजी अहम ऐलान करणु घुरिजे त को बि हथ जेको मासूम इंसान जो रत वहाईंदो, उहो न सिंधी आहे न बलोच, उहो फ़क़्ति ज़ालिम आहे। सिंध जी धरती ऐं बलूचिस्तान जे पहाड़नि जे विच में जेका मुहबत ऐं एतमाद जी ख़ुशबू आहे, उनखे को बि दुश्मन ख़तमु नथो करे सघे, जेसि ताईं अवाम पाण बेदार ऐं मुतहद आहे। सिंध जा हिन वक़्त बि 12 मज़दूर बलूचिस्तान में अगवा थियल आहिनि, जिन जी वीडियो बि जारी कई वई आहे। उनखां अॻु सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि में 25 खां वधीक मज़दूरनि जा बलूचिस्तान मां लाश आया आहिनि, जेका इंतिहाई ॻणती वारी सूरतहाल आहे। मज़दूर त वीचारा कंहिं सियासी मक़सदु न, पर पंहिंजे पेट गुज़र लाइ वञनि था। बलूचिस्तान जे अंदरि लसबेले खां वठी हिंगलाज ताईं सिबी, डेरा जमाली, डेरा बुगटी, क्वेटा ऐं ॿिनि इलाइक़नि में लखें सिंधी सदियुनि खां रहनि था। जेका धरती संदन अबाणी धरती आहे, उहे इलाइक़ा सदियुनि खां सिंध जो हिसो रहिया आहिनि। सिंधी मज़दूरनि खे अगवा या क़त्ल किथां जो इंसाफ़ आहे? मूं सोशल मीडिया ते बि उन्हनि मज़दूरनि जी बाज़ियाबी जी घुर कई आहे। हाणे बि बलूच अॻुवाणनि खे अपील कंदुसि त पंहिंजी जंग जो रुख़ मिसकीन सिंधी मज़दूरनि ॾांहुं न मोड़ियो। उन्हनि अगवा कयल मज़दूरनि खे फ़ौरी तौरु आज़ादु कयो वञे। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं हबीब भुट्टे जो लिखियलु लेख। इहो बि केॾो अलमियो आहे जो केतिरा ई मनसूबा बजट जारी थियण बावजूद बि मुकमिल थी न आहिनि सघंदा। सिंध में 2 अरब जारी थियण बावजूद नांग कखण जी वैक्सीन तैयार न थी सघी। अॼु बि सिंध जे केतिरनि ई इलाइक़नि में नांगनि हथां कख जी शहरी फ़ौत थी वञनि था। 2012 खां 28 मिलियन रुपयनि
जी स्कीम तहत 2000 मिलियन रुपया जारी थियण सिंध में सालियानो नाग जे ॾंगण जा 54,000 केस रिपोर्ट थियण बावजूदि अञा ताईं सिंध में ज़हरीले नागनि जे ॾंगण खां बचाव जी वैक्सीन तयारु न थियण जो इंकशाफ बि साम्हूं आयो आहे। सिंध जे सिहत खाते 2012 खां 2023 ताईं नागनि जे ॾंगण खां बचाव लाइ वैक्सीन जी तयारी जे उन मनसूबे ते 1700 मिलियन रुपया ख़र्च थियण खां पोइ 2024 में इहा वैक्सीन तयारु करण जो इहो मनसूबो सिंध जे लाइव स्टॉक खाते हवाले करे छॾियो आहे। सिंध हुकूमत नागनि जे ॾंगण खां बचाव जी वैक्सीन जी तयारी लाइ लाइव स्टॉक खे 350 मिलियन रुपया जारी करे छॾिया आहिनि, पर 2024 खां हिन वक़्त ताईं हिकु बि वैक्सीन तयारु न थी सघी आहे। लाइव स्टॉक खाते जे मातहत सिंध इंस्टीट्यूट ऑफ एनिमल हेल्थ नागनि खां ॾंगण खां बचाव जी वैक्सीन जी तयारी लाइ जर्मनी, स्विट्ज़रलैंड ऐं अमेरिका खां मशीनरी जी ख़रीदारी समेत ॿियनि शयुनि जी ख़रीदारी लाइ 300 मिलियन जो टेंडर मंज़ूर करे 1 साल अंदरि अहिड़ी वैक्सीन तयारु करण जी दावा कई, जॾहिं त सिंध सरकार जे इजलास में इहो पिणु साम्हूं आयो त अञा ताईं वैक्सीन तयारु न थी सघी आहे। हाणे सवाल इहो बि साम्हूं अचे थो त छा वैक्सीन तयारु थी सघंदी या न, या वरी ईअं ई अॻु वांगुरु मामिलो रफ़ा दफ़ा थी वेंदो ऐं रक़म हड़प थी वेंदी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त फौरी तौरु वैक्सीन तयारु करण वारे अमल खे मुकमल कयो वञे। जेकॾहिं पाकिस्तान जा माहिर वैक्सीन ठाहिण जी सघ नथा रखनि त पोइ ॿाहिरीं दुनिया जे माण्हुनि खां मदद वरिती वञे। न सिर्फ़ु एतिरो, जेकॾहिं इहो बि मुमकिन न आहे त पोइ वैक्सीन कंहिं ॿिए मुल्क खां ख़रीद कई वञे ऐं ज़िंदगियूं बचाइण लाइ अहम क़दम खणिया वञनि त जीअं हयातियूं बची सघनि। हयाती खां मथे कुझु बि नाहे हूंदो। नामियारे शाइर अयूब खोसे जस्टिस सलाहुद्दीन पंवर जे ख़त ते लिखियो, मुल्की सतह ते ॿई रियासत जो हिसो आहिनि। सिंध ॿिन्ही जी असुलु धरती माउ आहे। फ़र्क़ु फ़क़्ति इहो आहे त 27वीं तरमीम जंहिंखे वॾी अवामी हल्के पारां तकरारी ऐं जबरियत तस्वर कयो वञे थो, जेका जमहूरियत जी ॻिची में हथु आहे, हिकु सदर उन जी मंज़ूरी ॾिनी आहे ऐं ॿिए सुप्रीम कोर्ट जे बाज़मीर जज जी हैसियत में उन तरमीम जे हवाले सां पंहिंजे ज़मीर जो आवाज़ु बुलंद कयो आहे। मूं सलाहुद्दीन पंवर साहिब जहिड़े बावकार इंसान सां ज़िंदगी जा कुझु साल वेझड़ाई में गॾु गुज़ारिया आहिनि। उन ज़ाती मुशाहिदे जी रोशनी में इहो चवंदुसि त सलाहुद्दीन पंवर साहिब सिंध जी जदीद तारीख़ जो इंतिहाई वॾो माण्हू आहे। अयूब खोसे पंहिंजे हिकिड़े ग़ज़ल में लिखियो, गुलड़नि अॻियां न आणियो चहिरा उदास पंहिंजा, गुलड़नि अॻियां न आणियो चहिरा उदास पंहिंजा, रत जी रताण सम्झो जाॻायो वास पंहिंजा, चो वक़्त जे रिणनि में माठार थी किथे आ, तारीख़ में पे जागन चिचरेली मास पंहिंजा, बड़कियल सुबुह अङण ते आहे सदियुनि जो नोहो, एॾी फुटी गदारी वेढ़ा थिया नास पंहिंजा, रातियूं रतियूं बखियूंसीं संघरूं थी कटियूंसीं, गभरू इश्क कंहिंखे आया न रास पंहिंजा, जाबर जी मुल्क मेरी कातल जा टहक ॼाणू, थींदा नकी बि थियणा हीअड़ा निरास पंहिंजा, दुनिया बाज़ार तुंहिंजी भूंडो गज़ब जो आहे, दुनिया बाज़ार तुंहिंजी भूंडो गज़ब जो आहे, दौलत अॻियां हसीन लाथा लिबास पंहिंजा, ही वक़्तु आज पेजो ही दौर रोशनी जो, ही वक़्तु आज पेजो ही दौर रोशनी जो, विसरियल खंडर चवनि था मेड़ियो हवास पंहिंजा, गुलड़नि अॻियां न आणियो चहिरा उदास पंहिंजा, रत जी रताण सम्झो जाॻायो वास पंहिंजा। इन ते प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसनि, कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए, कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन